ॾिठई न छोरे सुल्तान जूं फड़कियूं दिल त चए थी त अहिड़ी चीभट ॾियांसि अहिड़ी त चीभट ॾियांसि जो चीकट कढी छॾियांसि। इहो छोरो सॼो ॾींहुं ची ची कंदो वरितो थी ची ची। काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो अलाए यार सॼो फ़ैसिलो ई विञाए छॾी। असीं वियासीं ज़मीन जी विरासत करण हिन मुड़ुस खे वरी क़त्ल जो फ़ैसिलो खपे। बस बाबा नाहे जुअर जुए में रहो थो रांदियूं करे। सालार खान बि हाणे थधो थी वियो आहे। ये सुल्तान हाणे छा सां खाजे? पर हिन छोरे खां केरु पुछे त सही त बाबा सालार खान तुंहिंजो कहिड़ो मिट मारियो आहे जो तूं हुन खां फ़ैसिलो थो वठी। वॾी मगी आहे गोर हिन छोरे खे वॾी मगी आहे वॾी मस्ती अथसि बाबा। इन जी मस्ती लाहिणु खपे। इन छोरे खे त हिकिड़ो कारतूस ठोकजे सीने में। बाबा सालार खान अकेलो थी पियो आहे। वॾे लाइक़ खान जी सॼी आक महरूअ जे गॾु आहे गॾु अथसि। इहो सुल्तान बि महरूअ जे किले ते थो कुॾे। आहे त सही सालार खान बि कंधार। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई गोर सालार ने नादिर ऐं महरूअ खे बनी कोन ॾींदो। बाबा हाणे बनीअ मां गुज़ारो कोन थो थिए। फसलनि जो हाल आहे कोन। ॿिज भाण वञी आसमान सां ॻाल्हायो आहे। बाबा सालार खान खे कुझु न कुझु ज़रूर करणो पवंदो। सालार खान खे इन सुल्तान जो वातो बंदि करणो पवंदो न त असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। बाबा मां बि इहो ई थो सोचां। जेकॾहिं सालार इहा भुल कई त मां बि हुनखे काक जा वण ॾेखारींदुसि। पर चई छॾियो सम्झ लोह ते ॾींहुं अची वई। पर भाउ सालार हाणे अहिड़ी ग़लती कॾहिं बि कोन कंदो छो त हुनखे ख़बर आहे त सदोरी निंधण की न आहे। हुन जेकॾहिं न सदोरीअ खे हथ लाथो त हिकिड़ो परू न पर सॼो ॻोठ उथी बीहंदो। हुनजे अॻियां हाणे परू बि आहे सुल्तान बि आहे ऐं हुनजो भाउ नादर बि आहे। सच थो चई सुल्तान सालार अहिड़ी भुल कोन कंदो। पर यार महरू जो अलाह आई आहे हू वीचारी उते अकेली आहे। पर चवंदा आहिनि जंहिंजो केर बि न आयो हूंदो न हुनजो अलाह हूंदो आहे। ऐं साइण महरू सां पूरो राज पूरो ॻोठ गॾु आहे। हाणे सालार जा ॾींहं गणिजी चुका आहे। हू हाणे घणो वक़्तु ॻोठ में टिकी नथो सघे। पर सालार जी मगी खे असां सफ़ा मारे छॾियो। बाक़ी सुल्तान वाह तॻीअ मां अञा ख़तरो आहे। हू सालार खान जा कन भरे हुन में उत्साह पैदा करे सघे थो। इहो तॻियो आहे वीचारो बुज़ुर्ग माण्हू। हिनजे करे न तॻीअ खे असां धक बि नथा हणी सघूं। ॾिस सुल्तान भाउ जेकॾहिं तॻीअ अञा बि शैतानगिरी बंदि न कई हुनखे बि ॾींहं जा तारा ॾेखारींदुसि। इहो हिकु नंबर जो शैतान थिए। बरूबा इहो तॻियो आहे शैताननि जी नानी। हिनजे करे असांखे पंहिंजे ॻोठ ते पूरी नज़र रखणी पवंदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।